को कानूड़ो मलायो कुछ का शय कोनी है पानी में असी बुढ़ा तो हमारा पानी दिस किडी असे घरन में हालत लगी पई है पानी री उठो मदद कयो अचो मदद कयो शाबाशी साजिया के जे वोटन बखत सब आया ये सरप राजा को जियानो ओए आयो तो बाउंटारा कुल बाउंट ले गया सा गरीबा के ना इना गोरे कोता करे गरीब है मरे गया ना बैठा है ना बुढ़ी 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 वई या सिंधड़ी बुढ़ी वई साईं उन टाइम में असां त हाणे जीअं में जायूं ॾींदा आहियूं उन्हनि खे ऐं तक़रीबन ख़ूब नारा बि लॻाईंदा आहियूं हर जेको कुझु असांखां थींदो आहे टिप ॾींदा आहियूं उहे ऐं वोट वठी वञण खां पोइ अॼु ताईं उन खां पोइ अॼु ताईं कंहिं बि न पुछियो आहे असांखां त ईअं रोड ते वेठा आहियो छो वेठा आहियो छाजे लाइ वेठा आहियो उठो मदद कयो अचो मदद कयो खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल 48 कलाकनि सां बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। बरसातनि सबबि घरनि घटियुनि में पाणी बीहण सबबि इलाइक़े वासी सख़्तु परेशान। बुढ़ी 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 वई या सिंधड़ी बुढ़ी वई ॾिसी माण्हुनि जा गोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई बुढ़ी 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 वई या सिंधड़ी। खिपरो जे गवर्नमेंट हाई स्कूल CNG रोड खिपरो जे सांगड़ रोड मीरपुर खास रोड समेत खिपरो जा समूरा इलाइक़ा पाणी जे हेठि अची विया आहिनि। इंतजामिया समेत चूंडियल नुमाइंदा गुमन जंहिं सबबि ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थी वई है। बाउंटारी बखत साजे आदि आई चाहे बाउंट ले गई हिना साजे गौर कौन थी करे असांजो शाबाशी साजिया के हुजे बाउंटन बखत सब आया न ये सरप राजा को जियानो ओए आयो तो बाउंटारा कुल बाउंट ले गया सा गरीबा के ना हिना गौर कोता करे गरीब है मरे गया ना बैठा है ना गौर कोता का रोड ते एक असांजे ब बाल एक्सीडेंट थिया है आने को असांजो कोई गौर कोता करे गरीबन कौन है कौन पूछा करे कोई को तो करे नी मानी री बीर का शय कोना बोर्ड मुतासिर जूं मजहबी खुशियूं भी अधूरी रहिजी वयूं आहिनि। कोई तीज मल्हाई न को कानूड़ो मल्हायो कुछ का शय कोनी है पानी में असी बुढ़ा तो हमारा पानी दिस किडी असे घरन में हालत लगी पई है पानी री काठी कोनी है चावार माण्हू सियारी वाणिया बीजा ॾियनि पिया खावन पिया बान। बोर्ड मुतासिर चूंडियल नुमाइंदनि खे चयो आहे त इन मुश्किल जी घड़ी में असांजी साहर लहो। बाबा ॾिसी रहिया आहियो अवां खिपरो शहर जो हाई स्कूल अथई इहा हालत आहे हाई स्कूल जी न का के धणी न का साईं पारस ॾेरो आयो विज़िट करी बस डिस्पोजस ताईं आयो अथई उन खां अलावा पाणी नको थो निकिरे नको थो करे इहा ई हालत इन जी अथई हाई स्कूल ग्राउंड जी इहा ई सेवन जी रोड पंहिंजो सिविल अस्पताल जो मेन रोड अथई उन जी इहा ई हालत अथई ॾिसी रहिया इहा हालत लॻी पई आहे छा कयूं ॿारनि जी तइलीम ख़राबु थिए बसि फ्यूचर ख़राबु आहे वारनि जो ॿियो कुझु बि कोन अथई हाई स्कूल खिपरो शहर जी इहा हालत अथई हाई स्कूल ग्राउंड जी अॻे हाणे छा कंदासीं असां जेतिरो बि चऊं था कंहिंखे फ़ोन कयूं था बसि अचनि था चकर ॾियो हा बाबा कढंदासीं हीअं कंदासीं बसि उहा करी ॻाल्हियूं करी सभु रफ़ा दफ़ा रवां दवा थी वञनि था इहो ई मसइलो आहे जेतिरो बि थिए अवां कोशिशि कयो मीडिया वारा अवां जी केरु मञे त करायोसि। सिर्फ़ु इंतिज़ामिया जी कमज़ोरी जे करे कोन थो निकिरे अगरि इंतिज़ामिया चाहे त अॻियां डिस्पोट वग़ैरह खोले त पाणी निकिरी सघे थो पर इंतिज़ामिया को बि इन जो बिलो नथी करे सघे। इहो तालका हॉस्पिटल जो मेन रोड आहे हुन सां पोइ इहो CNG रोड जेका अथई इहो खिपरे जो मशहूरु रोड आहे इन जा सूरत हाल जेका अथई गवर्नमेंट बि ॾिसी रही आहे ऐं हिते जा चेयरमैन पाण सुबुह वसीम चेयरमैन बि हिते जी सूरत हाल ॾिसी वियो आहे पर को बि इन जे बारे में चवण वारो कोन्हे जेको अचे थो हितां थी हलियो वञे थो हिते विज़िट करणु आयो ख़ाली चेक करे गाॾी में बीठो हितां त इहो सिविल अस्पताल सां असीं वापसी निकिरी वियो आहे पर हिते बीठो कोन्हे इहो बीठो हिन करे कोन त ग़रीब माण्हू हिन पाणी में लही सघे थो पर उहो चेयरमैन आहे उहो शहर जो मालिक आहे उहो नथो लही सघे हुनखे केरु चवण वारो कोन्हे उहो घर सुता पिया आहिनि हिन जे करे हुनखे केरु चवण वारो कोन्हे त उहो लही अची ॾिसे जेकर चवण वारो हुजे तो बिल्कुलु ॾिसी सघे थो पर उहे सुकून था वेठा आहिनि लोड़नि हिते ग़रीब पिया जेके बीमार आहिनि अस्पताल में ईंदा आहिनि हुननि सां सूरत हाल पुछे त हुननि खे ख़बर पइजी वञे उहे ॾिसनि नथा ख़ाली गाॾियुनि में अचनि था परियां था मुंहुं घुमाए हलिया वञनि था आवाम खे ख़ाली ॾेखारनि था तमाशा। बाबा ई घर साम्हूं अव्हां जे साम्हूं पिया आहिनि पाणी जी हालत ॾिसो न असां वटि पाणी पीअण लाइ आहे न
खाधो खाइण लाइ मच्छरनि जो हालत आहे, सॼी राति वेही था ॾींहुं करियूं, कंहिं बि असांजी सार संभाल कंहिं बि कोन लधी आहे। अचनि था मुहियूं भरे वञनि था, मथे नेटनि ते मोकिलीनि था, बाक़ी असांजी संभाल अञा ताईं कंहिं कान लधी। हिन खां थोरो 2-3 ॾींहं मथे बि थी विया पर घटि कोन थिया हूंदा। इहा हालत लॻी पई आहे, 4-4.5 फुट पाणी बीठो आहे ऐं असांखे जेको आहे को बि कंहिं बि का मदद जॻह कोन कई आहे खाइण जे लाइ या पीअण जे लाइ। काज़ी फ़रहान साहिबु असांखे कुझु न कुझु ॾिनो आहे, बाक़ी जंहिंजा असां वाउंटर आहियूं उन्हनि वाउंटरनि असांखे जेको आहे कुझु बि कोन ॾिनो आहे। अॼु ताईं असां ईअं न पुछियो अथनि त हिते रोडनि ते वेठा आहियो, छो वेठा आहियो। साईं उन टाइम में असां त हाणे जीअं में जायूं ॾींदा आहियूं उन्हनि खे ऐं तक़रीबन ख़ूब नारा बि लॻाईंदा आहियूं। हर जेको कुझु असांखां थींदो आहे टिप ॾींदा आहियूं उहे। ऐं वोट वठी वञण खां पोइ अॼु ताईं उन खां पोइ अॼु ताईं कंहिं बि न पुछियो आहे असांखां त ईअं रोड ते वेठा आहियो, छो वेठा आहियो, छाजे लाइ वेठा आहियो। असांजा घर किरिया पिया आहिनि, तव्हां हींअर बि ॾिसी सघो था। असांजो शाज़िया मरीज़ आहे ऐं हींअर बि तव्हां हली ॾिसो असांजा घर किरिया पिया आहिनि ऐं जेके बि झूपड़ियूं हुयूं से किरी वियूं। हाणे वेहूं दरबदर आहियूं, न को टेंट मिलियो आहे असांखे वेहण जे लाइ ऐं न को अहिड़े का सेटिंग थी आहे। असां ईअं केरु कोन चए, ही मुस्लमान असांजा भाउ, ही सभु मुस्लमान वेठा आहिनि, पर हिंदुनि सभु को ॿुधे, असां केरु कोन ॿुधे। असीं बि ग़रीब मिस्किन अहिड़ा आहियूं, सभु नंढड़नि बचड़नि वारा आहिनि, सभिनी जा नंढड़ा आहिनि, वॾो त कंहिंजो कोन्हे, सभु बचा नियाणियूं नंढड़ा आहिनि। मां पाणी बि बहुत बीठो आहे असांजे घरनि मंझि जे केॾां वञूं, पोइ रोडनि ते वेठा आहियूं, महीनू थियो असांखे रोड ते वेठा। असीं रोड ते वेठा आहियूं, घर में पाणी जाम बेवसां, असां किथे न को रोज़ी न को धंधो न को रोज़गारी, बीमारी मच्छरारी न मुआरी न बिजी, घर में पाणी पीटो, रोटी पाणी हर ॻाल्हि में ॾुखिया आहियूं। असां का शइ मिले को त ऐं जे अमदादी जेको रधियोड़ी खणे था उहो खाए वेठो पेट भरे रोडा मथे बाईपास रोड नंढिया बचिया सुवारी जाम, घर में पाणी केरु असीं जाए सघां, जा असां पाणी निकाल करे ॾियो, जा को असां को खाधो मजबूर असीं जाऊं दड़ा ते इते रुगो रोड ते वेठा भत मिले तो बीजो कहीं को तो मिले, भत मिले तो भत खाए बैठा हूँ बस। खिपरो में बोड वारी सूरत हाल पैदा थी वही है। बरसात मुतासिर वसवारन का मुतालबो कयो है त हंगामी बुनियादी तहत पानी के निकाल दिनो वने ऐं बरसाती पानी जे लाइ खिपरो के सिम नालो दिनो वने जी बरसात जो पानी निकाल थी सके ऐं एड़ी बोड का बची सके। कैमरामैन फजल उमरानी सां गड हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।